नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि जेको बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी नाहली सबबु मिरपुर ख़ास जे जेको आहे शहर जे मुख्य इलाइक़े फिरदौस सिनेमा वेझो जेका होटल हुई कि होटल जी छित किरण जे करे हिकु इमरान नाले जेको आहे धड़ सीसी खां धार थियो, ॿिनि हिसनि में थियो। त जहां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि चाहे डिवीज़न जे अंदरि बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां अगरि किथे बि का जॻह नई जी मरमत थिए थी उते फौरी तौर पहुची वेंदा आहिनि, उते पुलिस जी मदद वठंदा आहिनि, पुलिस खे वठी करे माण्हुनि खे गिरफ़्तार करे उन जी जॻहियूं न ठाहिण ॾींदा आहिनि। जंहिंखां पोइ उन्हनि खे कोर्ट जा जेके दाबा साबा ॾेई उनखां पोइ माण्हुनि खां जेको पैसा वठी उन्हनि खे जो नक्शो पास करण महिल बि हज़ारे रुपया वठनि था। मगर ही बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी नाहली सबबु जेके वाक़िया पेश आया आहिनि तव्हांखे हिन वक़्तु असां इहो ॾेखारींदा हलूं त मिरपुर ख़ास में जेका फिरदौस सिनेमा आहे उनजी तमामु हिकु पुराणी बिल्डिंग आहे। जेको बिल्डिंग खाते वारनि जी ज़िमेदारी थिए थी त उन्हनि बिल्डिंग जेके उन्हनि खे नाकारा करे उनखे सील कयो वञे, मगर उहो उन्हनि ते उन्हनि जो ध्यानु कोन पियो थिए। मगर जिते नयूं इमारतूं ठहनि थियूं उते पैसनि लाइ अचनि था। जेका फिरदौस सिनेमा ते हिन वक़्तु बि सिनेमा हलंदी आहे जंहिंमें टे शो हलंदा आहिनि, माण्हू वेंदा आहिनि, केॾी महिल बि हज़ारे माण्हुनि जी जेको जानी नुक़सानु थी सघे थो, को बि बिल्डिंग मथां किरी सघे थी, मगर बिल्डिंग डिपार्टमेंट जी हुननि ते नज़र न पई पए। बिल्डिंग डिपार्टमेंट खाते वारनि जी सिर्फ़ु उन्हनि ते नज़र पए थी जेके नवां जॻहियूं ठाहिनि था। तव्हां हिन खां अलावा मिरपुर ख़ास में खोड़ सारियूं अहिड़ियूं जेके बिल्डिंगूं आहिनि जेके अंग्रेज़नि जे दौर में ठहियूं आहिनि, जेके उन्हनि जी तमामु हालत ज़बून लॻी पई आहे, जंहिंमें हिन वक़्तु बि ऑफिस हले। हिन वक़्तु जेको असीं बीठा आहियूं मिरपुर ख़ास जो भूत बंगलो इहे सॾाइबो आहे, जेको अंग्रेज़नि जे दौर में ठहियो आहे, जंहिंमें इलेक्शन कमीशन जी ऑफिस आहे, उते स्टाफ बि कमु कंदो आहे। इलेक्शन जे दौरान हिन में वॾी रश हूंदी आहे, मगर हिन बिल्डिंग जी बि हालत तमामु तव्हां पाण कैमरा जे अख सां ॾिसी सघो था, छितूं किरनि पियूं, हुननि जी तमामु हालत ख़राबु लॻल आहे। मगर हुनखे न को सील थो करे, न को ज़िले इंतिज़ामिया नोटिस थी वठे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त फिरदौस कैफ़े फिरदौस जेका होटल हुई हुनजी जी छित किरी, हिते को बि रेस्क्यू अमलो न हो, जंहिंजे करे हुन मूंखे केतिरनि ई कलाकनि ताईं जेको हिकु जो नौजवान जेको इमरान नाले फ़ौत थी वियो, उन खां पोइ हितां जा सभु सियासी समाजी तंज़ीमूं हुयूं, जंहिंमें मुतहदा क़ौमी मूवमेंट, जिस्कम, पीपुल्स पार्टी वारा, उन खां अलावा हज़ारनि जे तइदाद में शहरी त गॾु थिया। मगर हिकु जंहिंजी लाश सभिनी जे साम्हूं पई उनखे केरु खणण लाइ कोन हो। ज़िले इंतिज़ामिया जो इहा दावा हुई त असां रेस्क्यू अमलो घुरायो, असां कंदासीं, मगर 2 कलाकनि ताईं न हितां जो डिप्टी कमिश्नर पहुतो, न हुतां जी TMA पहुती, केरु बि न पहुतो। उन खां पोइ शहरियुनि पारां जेको इंतिज़ामिया मां बेज़ार थी इंतिज़ामिया ख़िलाफ़ु एहतजाज कयो, उन खां पोइ शहरियुनि पारां कढियो वियो। जॾहिं त शहरियुनि जो इहो चवणु हो त हिते जेका इंतिज़ामिया बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा बिल्डिंगनि ते पैसा वठनि था, उन खां अलावा को बि हिते कोड़ो बंदोबस्तु कोन्हे जीअं कोड़ो मसइलो थी वञे या काॾे छित किरी वञे, मलबो हटाइण लाइ का बि अहिड़ी का सहूलियत कोन्हे, जंहिंजे करे हितां जेका शहरी सख़्तु परेशानी में मुब्तला न अचो। त उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करे हुनजो छा चवणु आहे? केतिरे अरसे खां तव्हां होटल आहे? ये मूंखे ॿ साल थी विया आहिनि। 2 साल। छा वाक़ियो थियो, कीअं वाक़ियो? इहा आहे कि मक़सदु जेको छित किरी न मथे सैनमे वारी, हुन हेठि मक़सदु किरी वई, उते स्टान वारो भला कहिड़ो बची, हिकिड़ो 12 साल 13 साल जो बच्चो मरी वियो, बाक़ी ॿ ज़ख़्मी थी विया, ऐं पाण बेहोश थी वियो, ऐं हार्ट पेशेंट माण्हू किरी वियो, पोइ मूंखे माण्हू खणी विया। हीउ जेको मलबा इंतिज़ामिया कोन आई, मक़सदु आई मुंहिंजे घरु 8-9 बजे, पोइ मक़सदु पोइ मूंखे त होश ई कोन आयो। बाक़ी माण्हू जेका मुंहिंजा हुआ सैनमे जा, होटल जा, ही मुंहिंजा टैक्सी ड्राइवर जेका, हिन सभु मुंहिंजी मदद कई। घणा कलाकनि ताईं इहो लाश अंदरि पियो? मक़सदु ई मुंहिंजो ख़्यालु आहे कि घंटे जो कलाक 1.5 कलाक। केतिरा होटल ते माण्हू कमु कंदा? मुंहिंजे होटल में आहिनि तक़रीबन हिकिड़ी शिफ्ट में 8 माण्हू। ॿिया माण्हू छा ॿाहिरि हुआ, छा मसइलो या ॿिया निकिरा? ॿाहिरि हुए, मक़सदु हिकिड़ो माण्हू मुंहिंजे स्टान वारो हुओ, उहो अलाह करे बची वियो, हेठि किरी वियो। बाक़ी जेको चांहि खणणु आयो न बच्चो, उहो हा ॿार उहो। हाणे तव्हांखे छा था चवनि बिल्डिंग डिपार्टमेंट वारा? छा होटल बंदि करियो या होटल सील था करियो? बिल्डिंग डिपार्टमेंट वारा कल्ह आया, मूंखे त को मक़सदु आया, चए थो इनके यहाँ सील करा थो, सम्झिया। ऐं चयो सील कीअं करे, हिते सामान आहे, मक़सदु इहा आहे, ठीकु आहे, जेको रिपेयरिंग जी ॻाल्हि आहे उहा ठाही पोइ करींदा। जी हा, मालिक गॾियो कोन आहे हींअर त। ज़िले इंतिज़ामिया में भला तव्हां वटि हिते केरु आयो जंहिं होटल ते जीअं वाक़ियो थियो जंहिं महिल? न मुंहिंजे ज़िमेदार कोन आया, इंतिज़ामी कोन आयो। हिकिड़ो ॿार वारा जेके माण्हू हुआ 2 ॼणा सम्झो ज़ख़्मी थिया, हिकिड़ो जेको एक्सपायर थी वियो हलियो। असां वटि न इंतिज़ामिया आयो न के ॿियो, असां ड्राइवर पंहिंजा पाण में ॿिया जेके दोस्त हुआ से हिननि गॾिजी जेको आहे सो तक़रीबन लाश कढियो। तक़रीबन असां वटि अञा ताईं त का बि को अहिड़ो माण्हू हिते आयो कोन।
विच में माण्हू ॿिया आया हुआ अची असां हिनखे सील था करे वॾा वॾा, पर दुकानदारनि आसे पासे वारनि कोन छॾिया, अची असां सील करणु कोन ॾींदासीं, असांजो कारोबार बंदि थी वेंदो हलियो। बिल्डिंग खाते इंतज़ामिया जो चवणो हो त लाश तक़रीबन असां जीअं वाक़ियो थियो फौरी तौर ते कढियो, तव्हां इहो छा था सम्झो पर उन्हनि कढियो या हुननि जो जी न इहा कूड़ी ॻाल्हि आहे, कोन तक़रीबन हिते कंहिं कोन हथ लाथो। असां पाण में जेके ड्राइवर जेके हुआसीं ऐं ॿियो सिनेमा जा हिकिड़ा ॿ माण्हू हुआ उहे बि असां सां गॾु हुआ, जेके असां गॾिजी जेको आहे सो इहो लाश कढियो आहे। बाक़ी इंतिज़ामिया न के आयो आहे न के बिल्डिंग वारा, हीअ कूड़ी ॻाल्हि आहे, केरु कोन आयो आहे। हिते हेतिरो वॾो मलबो छा उहो बि तव्हांजे ड्राइवर या माण्हू न असां पाण हटाया आहिनि, असां पाण गॾिजी। हा असां पाण पैसा ॾेई हटायो आहे। नालो छा आहे तव्हांजो? ज़ाहिद हुसैन। छा कंदा आहियो तव्हां हिते? आऊं ऑपरेटर आहियां, छा जो ऑपरेटर आहे? फिल्म हलाईंदो आहियां। हीउ वाक़ियो भला कीअं पेश आयो, तव्हां हिन में ॾिठो ज़िले इंतज़ामिया उन छोकिरे खे ॿाहिरि कढियो या हितां जे ड्राइवरनि या तव्हां पाण कढियो? न ज़िले इंतज़ाम तो आयो कोन हिते, असां पाण लाश कढियो 2 घंटा 1.5 घंटे खां पोइ लाश पियो अंदरि दॿल हो। माना हिते न को इंतिज़ामिया आयो न को पुलिस जा माण्हू हुआ, केर बि साम्हूं कोन आयो, सिर्फ़ु असां पाण स्टाफ जा माण्हू हुआ, ड्राइवर हुआ, इहे असां पाण में माना इहे कढियो आहे। मतलब बिल्डिंग खाते वारा चवंदा त हीअ जेका फिरदौस सिनेमा आहे सॼी हुनजी नाक़स हालत आहे, तमामु हुनजी तबाह हाल आहे, असां हुनखे सील कंदासीं, तव्हां छा था सम्झो? सील छा जे लाइ कंदा? सील अगरि कंदा तो एतिरा माण्हू बेरोज़गार थींदा। सिनेमा तो सही आहे न, हीअ चज आहिनि सिर्फ़ु सेठ जा, इहे ख़तमु आहिनि, इहे कमु कराइनि पिया सेठ, ठेकेदार चए पियो ऐं ठाराईंदोसि हिन खे। ऐं केतिरा माण्हू बेरोज़गार थींदा हिन खां, कई माण्हुनि जो रोज़ी बंदि थी वेंदो, तफ़रीक़ आहे हिकिड़ो ई बचियल आहे मीरपुर कास में, अगरि हीअ बि बंदि थी वेंदो त माण्हू केॾांहुं वेंदा? केतिरा माण्हू हिते सिनेमा में कमु कंदा? सिनेमा में कमु कंदा आहिनि कम से कम 8-9 माण्हू आहिनि। शो हलंदा हींअर? जी बिल्कुलु हलंदा आहिनि शो साईं, 2 शो हलंदा आहिनि या 2 शो हलंदा आहिनि। कल जेॾी महिल वाक़ियो थियो हुन टाइम बि शो हलियल हो, चालू हो, फिल्म चालू हो, माना लेट वई हली, लेट वञण खां पोइ जेको शो असां बंदि कराए, ठेकेदार चयो लेट जनरेटर ख़राबु आहे, शो बंदि करे पोइ ई किरियो लेट। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे हितां जेको STP जो ज़िले अॻुवाण अचो त नवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिननि जो छा चवणु? सर मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि खोड़ सारियूं अहिड़ियूं जेके बिल्डिंगूं आहिनि जिन जी तमामु हालत ख़स्ता लॻी पई आहे। जेकॾहिं का अहिड़ी नई बिल्डिंग ठहे थी उन ते बिल्डिंग डिपार्टमेंट वारा लखे रुपया वठनि था, उहो बि पुलिस जी मदद सां, पुलिस जी मोबाइलूं खणणु वञनि था। हिते जेको इहो होटल किरियो तक़रीबन 2 कलाकनि ताईं उहो लाश जेको दबियल रहियो, ज़िले इंतज़ामिया जी दावा हुई त असां हुनखे लाश खे कढियो आहे। ऐं हितां जे ड्राइवर, हितां जे रवासियुनि जो इहो चवणु त को बि हितां जे न ज़िले इंतज़ामिया आई आहे, न हितां जो को रेस्क्यू अमलो आहे, केर बि कोन्हे, हितां जे शहरीनि पंहिंजी मदद पाण लाश कढिया आहिनि। उन हवाले सां तव्हां छा था चओ? ऐं मौजूदा सॼी सूरत हाल जेका तव्हांजे साम्हूं गुज़री आहे, इन मंझि ऐं हिते जी इंतिज़ामिया खे सभ खां पहिरीं त नाअहल करार ॾियां थो, छो जो 2.5 कलाकनि ताईं 2 कलाकनि ताईं जेकॾहिं डेथ बॉडी या ज़ख़्मी थियल माण्हू जेकॾहिं हिकिड़े नंढड़े मलबे जे हेठां दबियल रहे ऐं तड़पंदो रहे, उन जो अहसासु उन जे माइटनि खे ई थी सघे थो, ॿिए कंहिंखे कोन थी सघे थो। असीं हिन जेको सो बेयारो मददगार छॾियल माण्हुनि ते अफ़सोस करियूं था, छो जो असांजा मुहाफ़िज़ उहे आहिनि जिन खे असां वोट ॾेई ऐवान इक़्तिदार ताईं पहुचायूं था, उहे ई माण्हू असांजा कातिल साबित थियनि था। असीं सम्झूं था त कंट्रोल बिल्डिंग अथॉरिटी बि उन्हनि जे ई अंडर हेठि आहे ऐं हिते जूं टोटल इंतिज़ामिया TMO खां वेंदे SP ताईं, कमिश्नर ताईं, DC ताईं, इहे सभु उन्हनि जे कमदारी कनि था ऐं उन्हनि जे ई जेको सो आशीर्वाद ते हिते मुक़ररु थियनि था। उहे सभु असां माण्हुनि खे माराइण जे लाइ हू तयारु थी चुका आहिनि। हू चाहिनि था त गुरबत घटायूं, गुरबत घटाइण जो इहो तरीक़ो आहे त माण्हुनि खे कंहिं न कंहिं हादसे जी सूरत में माराए छॾिजे। ऐं सम्झां थो त सिर्फ़ु फिरदौस सिनेमा न, पर मीरपुर ख़ासि शहर में अहिड़ियूं 10-12 अहिड़ा स्पॉट आहिनि जेके कंडाउन करार ॾिनल आहिनि, पर कंट्रोल अथॉरिटी उते एक्शन कोन थी खणे ऐं पैसनि मार्फत। ऐं हिन बिल्डिंग जे हवाले सां चवंदुसि त इहा जेका बिल्डिंग आहे, इहा इन बिल्डिंग अथॉरिटीअ जो जेको कंट्रोलर आहे उहो माफ़िया आहे, उहो पैसा वठे थो तॾहिं ही बिल्डिंग हलाए थो। असीं सम्झूं था त जेके बि कंडम थियल बिल्डिंगूं आहिनि उहे कंट्रोल अथॉरिटी जे ज़िमे आहिनि ऐं उहे इंतिज़ामिया जा जेके ज़िमेवार माण्हू आहिनि उहे हिननि खां रिश्वत एवज़ हिननि खे बिल्डिंग हलाइण जे लाइ अथॉरिटी ॾियनि था। न त सुधरियल क़ौमनि में ईअं थींदो आहे त 20 या 25 सालनि खां पोइ उन बिल्डिंग खे मसमार करे उन जॻह ते नई बिल्डिंग जोड़ाई वञे थी। ऐं सम्झां थो त हिन बिल्डिंग जी जेका सा सर्विस 100 सालनि खां मथे जी हूंदी ऐं अॼु इहो हादसो पेश आयो आहे। असीं सम्झूं था त हिते जी जेके माण्हुनि खे बेयारो मददगार छॾियो वियो आहे, फौरी तौर ते आउं चवां थो हिननि सभिनी बिल्डिंगनि खे जेके कंडम करार ॾिनल आहिनि ऐं सिविल अस्पताल में बि जेको सो इहा कंडीशन आहे। असीं सम्झूं था जेके 100 साल जेके बिल्डिंगूं आहिनि उन सभिनी खे मिसमार करे नयूं बिल्डिंगूं जोड़ायूं वञनि ऐं ख़ुदारा हिते जी इंतिज़ामिया खे चवां थो हिननि माण्हुनि ते रहम करे, हिननि मिसकीननि ते रहम करे गुरबत घटाइण जो इहो तरीक़ो
तरीक़ो कोन्हे जो उन्हनि खे मारे घटायो वञे। था सम्झो भला बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी वारा माण्हू जेके नयूं बिल्डिंगूं ठाहिनि था उन्हनि खे किरोड़ रुपया लखे रुपयनि जा जेके ॾियनि था बिल ॾींदा आहिनि, उन खां अलावा चवंदा नक्शो पास करायो। छा हिते का उन्हनि जी ज़िमेदारी को रेस्क्यू अमलो आहे या न? मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि ख़ुदा न खासा को अहिड़ो हादसो थी वञे उनखे कीअं कंट्रोल करे सघिजे थो? उहो इन हादसे में साफ़ ज़ाहिर नज़र अचे पियो त हिननि जी का बि प्लानिंग न आहे, त रेस्क्यू अमलो बि न आहे, हिननि वटि कंहिं बि क़िस्म जो को बि ज़राया न आहिनि, सिर्फ़ु ही वेठा आहिनि पंहिंजा पेट भरण जे लाइ, ऐं जेके हिननि जा वॾड़ा आहिनि उन्हनि जा पेट भरण जे लाइ ही वेठा आहिनि, जिन हिननि खे मुक़ररु करायो आहे हिते उन्हनि जे पेट भरण लाइ वेठा आहिनि। ऐं चवां थो हीउ त नंढड़ो हादसो आहे, जेकॾहिं सुबुह जो इतफ़ाक़ को बाहि जो हादसो पेश अची वियो त TMO वटि उहा फायर ब्रिगेड गाॾी कोन्हे जेका लीक लॻी पई आहे, जेका पाणी नथी पहुचाए सघे, उहा बाहि छा उजाईंदी? इन्हनि हादसनि खे मुंहुं ॾियण जे लाइ हिते जी इंतिज़ामिया वटि को बि ज़रियो कोन्हे, को बि रेस्क्यू अमलो कोन्हे जेको हू वेही हिते जे माण्हुनि ते जेको सो बचाए महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करे सघनि, उहा बि का ॻाल्हि कोन्हे। 2010 जी ॿोॾि बि तव्हांजे साम्हूं आहे, बेयारो मददगार असां माण्हुनि खे छॾियो हुयो, अॼु जे हादसनि में बि छॾे ॾींदा, सुभाणे बि जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल बीठी तॾहिं बि असीं बेयारो मददगार हूंदासीं। इस तरह से मीरपुर खास में बहुत सारी बिल्डिंगें ज़बूं हालत की शिकार है। यहाँ पर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी का गैर फाल है और आप मीरपुर खास समेत सिंध भर में ये ऐलान करें, कोई हुक्मनामा जारी करें कि ये मीरपुर खास में जो वाक़या हुआ है इसकी इंक्वायरी होनी चाहिए, जो फिरदौस सिनेमा के पास वाक़या हुआ है। ये बताते हैं, मुझे बड़ा अफसोस हुआ क्योंकि बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी का जो जुरिस्डिक्शन था, शायद आपको मालूम हो, वो सिर्फ कराची था। ये हमने अभी कोई 3-4 महीने पहले कानून पास किया और उस बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की जुरिस्डिक्शन पूरे सिंध में बढ़ा। लेकिन अभी लोगों को अपॉइंट करना है, यहाँ डिप्टी डायरेक्टर होगा, आया होगा, लेकिन अभी आया है, 2 महीने 3 भी नहीं होंगे, वो संभला ही नहीं होगा अच्छी तरह कि इन हादसा को रोक सके या जो पुरानी बिल्डिंग्स हैं उनको मिसमार करा सके। लेकिन जो आपने बात की है, मीर साहब ने अपनी तस्वीर की, इसकी इन्वेस्टिगेशन कराएंगे और जो भी मुलविस हुआ इंशाल्लाह उनके मीरपुर ख़ासि में हिकु जेको वॾो हिकिड़ो वाक़ियो थियो, जंहिंजे हिकु कैफ़े फिरदौस हिकिड़े होटल आहे, उनजी बिल्डिंग किरी, जंहिंजे करे हिकु छोकिरो जेको आहे उहो फोत थी वियो। केतिरनि ई कलाकनि ताईं न उते ज़िले इंतिज़ामिया हुई, न बिल्डिंग डिपार्टमेंट वारा। बिल्डिंग डिपार्टमेंट वारनि जो फ़र्ज़ु आहे त के अहिड़ियूं बिल्डिंगूं आहिनि जिन खे उन्हनि खे नोटिस ॾियणा आहिनि, उहे सील कनि। छाजे करे भला इहे कार्रवाई कोन पिया थियनि? भला तव्हांखे के लिस्ट ॾिनी अथनि जेके हिते मीरपुर ख़ासि में खोड़ सारियूं अहिड़ियूं बिल्डिंगुनि जी शाहलीला स्कूल आहे, इन खां अलावा ॿियूं के स्कूलनि जे अहिड़ा वाक़िया पेश न अचनि? तव्हां सां कोई हिन राब्तो कयो हिन वाक़िए में, तव्हां छा था चओ? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा बिल्कुलु पहिरीं त मूंखे इलाही अफ़सोस सां चवणो पियो आहे कि जंहिंजी कोताही हुई, इंतिज़ामिया जी हुई, बिल्डिंग अथॉरिटी जी कोताही हुई, पर इहो वाक़ियो जेको थियो आहे, का बि हिकिड़ी जान वई आहे, उन जे लाइ इलाही ॾुख आहे, उन्हनि जे लाइ हमदर्दी आहे, अफ़सोस आहे, कोताही थी। हाणे ॻाल्हि इहा आहे त असांखे जॾहिं का रिपोर्टिंग थींदी आहे अहिड़े क़िस्म जी,
शहर में के बिल्डिंग्स के हवाले से बिल्डिंग अथॉरिटी जो कम है तो हू असांखे का रिपोर्ट ॾियनि या का लिस्ट ॾियनि अहिड़े क़िस्म जी बिल्डिंग्स जी उहा असांखे इन्हनि जी तरफ़ खां का लिस्ट कोन मिली आहे का इंफॉर्मेशन कोन मिली आहे त अहिड़े क़िस्म जी का बिल्डिंग आहे जेका ख़तरनाक पोज़ीशन में आहे या जंहिंखे रिपेयर करण जी ज़रूरत आहे ऐं जेसि ताईं त असांखे का इतला मिले थी कंहिं बिल्डिंग जे लाइ त असां उन जो नोटिस वठंदे असां अॻिते हुकूमत खे बि अपील कंदा आहियूं ऐं उन जो सदबाब बि कयो आहे काफ़ियुनि जॻहियुनि ते बाक़ी जेका आहे तव्हां बिल्डिंग्स ॼाणा आहियूं जेको वाक़ियो थियो आहे शाह वलीउल्लाह समेत असांखे बिल्कुलु का रिटर्न में इंफॉर्मेशन कोन हुई या बिल्डिंग अथॉरिटी जो ज़िम्मेदारी आहे त हू जेके बि अहिड़े क़िस्म जी नाक़िस जेके आहिनि हालत में बिल्डिंग्स आहिनि हिकिड़ी त हुननि जी रिपोर्ट पेश कनि ऐं ॿियो इहो आहे की हिन जो कमु आहे की हिकिड़ी रेस्क्यू टीम बि ज़रूरु हुजणु घुरिजे की जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो वाक़ियो थिए थो को हादसो थिए थो त घटि में घटि जेको आहे कंहिं जान खे असां बचाए सघूं वक़्तु सिर अगरि हुनखे इमदाद मिले त इहा बि हिन जी कोताही आहे सख़्तु मज़म्मत करियां थी ऐं असां हिन जो नोटिस वरितो आहे ऐं असां पाण पहुतासीं उन जॻह ते इंशाअल्लाह इन जो सदबाब कयो वेंदो इन वक़्तु असां गॾु हिते मौजूदु आहे जेको फिरदौस सिनेमा आहे जंहिंजा 2 शो हलनि था उहो ऑपरेटर आहे छो त हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल करियो हुनजो छा चवणु नालो छा आहे तव्हांजो नासिर बलोच छा कंदो आहीं तूं हम ऑपरेटर हैं पर मशीन कीअं हीउ हादसो भला पेश आयो ये हादसो तो सही तो बस चज्जा किरियो चज्जा किरन जो कोई हादसो थी भई चवंदा सॼी फिरदौस सिनेमा जी जेका बिल्डिंग तबाह लॻल आहे केॾी महिल को वॾो हादसो थी सघे थो छा हिन वक़्तु अञा फिल्मूं हलनि थियूं न हाँ हलन थी छो कोन हलन थी केतिरा माण्हू ईंदा आहिनि रोज़ानी रोज़ाना 200 300 800 माण्हू जो सीट आहे फिल्म में माण्हू ईंदा फिल्म ॾे हींअर ईद ते फिल्म हली जुमे जॾहिं फिल्म हलियो कमीज़ जी राति फिल्म हलियो सम्झे न भला हीउ जेको हादसो पेश आयो इन में भला ज़िले इंतज़ामिया जो कहिड़ो किरदारु हुजे वो सब न्याय लाइन इन्होंने अपना सही ये खुद होटल के मालिक ये भाई इन्होंने सही उनको निकाला अंदर से ये भाई खड़ा हुआ इसको हमने देखा सही ये बंदा जो खड़ा हुआ इसने उन लाशों को निकाला अंदर से और कोई इंतजामिया नहीं आई कोई पुलिस वाला नहीं आया सारे सही खड़े हुए देख रहे थे सिर्फ तमाशा देख रहे थे जो हकीकत है बयान कर बस ये जो हकीकत है सही सबको पता है ये हकीकत है हम यहाँ पर खड़े हुए थे तो ये मैं बाहर निकला और ये छपरा पर नीचे गिरा जो एक बंदा उसके अंदर दबा था बाइक को हमने खींच के निकाल लिया था एक जो दबा हुआ था ना हमने मलबा हटा के सबने फिर उसको आधे घंटे के बाद निकाला जो भाई दूसरा था ना से इसमें टीए में या जिले इंतजामिया थी नहीं इतने टाइम कोई भी नहीं आया था सर उसके बाद आए थे 1-1.5 घंटे के बाद आए थे इंतजामिया कोई भी नहीं था हम सारे टैक्सी ड्राइवर हम सब ने मिल के निकाला क्या क्या पोजीशन थी उसकी जिस टाइम आपने उस बच्चे को निकाला था भाई एक का तो सर फटा हुआ था और एक जो ना एट टाइम उधर ही मर गया था उसका दिमाग बाहर आ गया था और उसको हमने तकरीबन 2 घंटे के बाद बाहर निकाला था वो मर गया था उधर ही उसी टाइम रेस्क्यू इंतजामिया जो को नालो पता कौन किथे भी कोन हो पुलिस अलबत्ता फौरन पहुची वही पर इंतजामिया जो है ना ये पंजा आया हुआ MPA साहब आया हुआ हुनजो तो बाबा अचे पियो छा चवंदा आहिनि के क्रेन अचे पई क्रेन पर क्रेन भी 1.5 कलाक थी वियो क्रेन कोन आई भला ये मलबो हटायूं मलबो एतिरो कोन हो ये पंहिंजो हरू बुरू में जेको एतिरे कई आहे पछड़ी जगह हिते जा माण्हू जेको इंतज़ामिया जे लाइ जेका आया हुआ पर इंतज़ामिया जी को बि हिते नालो कोन हो रेस्क्यू वारो बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी आहे उहे छा दुकान वारनि खे चवंदा कि असीं सील कंदासीं या होटल सील कंदासीं हुनजो कारोबार ते कल शाम जो आया हुआ 6 बजे 5-6 बजे आया हुआ बिल्डिंग कंट्रोल असिस्टेंट डायरेक्टर हो वो आयो मुख्तियारगार आयो ऐं 2 थाने जो SHO आयो वो सभु हिते आहे सील करण लाइ सील बि करे छॾियो हिकिड़ो शटर होटल जो त असां जेको आहे न चयो त बाबा असांखे ना को नोटिस ॾिनो आहे तव्हां हू चवनि था नोटिस असां ॾिनो आहे भला कॾहिं ॾिनो आहे असां चयो थो नोटिस जी कापी तो ॾेखारियो असांखे हिकिड़ो नोटिस कोन मिलियो अचानक अची तव्हां हींअर जाॻे आयो जॾहिं नुक़सानु थियो आहे नाज़रीन इन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके कैफ़े फिरदौस जे चारों तरफ़ जेके हुन जा दुकान आहिनि जेके कारोबार कनि था हिननि जो इहो चवणो हो त असांखे बिल्डिंग डिपार्टमेंट तरफ़ां पुलिस जी मोबाइलूं वठी हिननि जो चयो त असां दुकानूं सील कंदासीं मगर हिननि जो इहो बि चवणो हो त दुकानूं अगरि सील कनि था असांजे कारोबार ते वॾो धकु हिकु त पहिरीं बेरोज़गारी आहे नौकरियूं न पियूं मिलनि ऐं जॾहिं वाक़ियो थियो उन महिल बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो को बि माण्हू कोन हो ज़िले इंतज़ामिया को माण्हू कोन हो मगर हिन वक़्तु जेको हाणे जेको हिन हादसे खां पोइ जेको हितां जे माण्हुनि रेस्क्यू करे हुन हिकिड़ो नौजवान जेको फोत थियो हुनखे कढियो हाणे हिननि खे ब्लैकमेल करे या पुलिस जी मोबाइलनि जे ज़रिए हिनखे हिरासा कयो पियो वञे चयो त दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल करियो हुननि छा चवणा उसके इंतजामिया से कि हमारे साथ जो तवज्जो से उस मसले को देखा जाए
बाकायदा इसका नोटिस लेके जो लोग आए थे उनको भी देखा जाए और जो इंजीनियर हैं उनको बुलाकर बाकायदा बिल्डिंग का मुआयना कराया जाए, वाकई वो खस्ता हालत है तो जवाब दे। समझते हो ये एक साजिश करके आपको दुकान खाली कर दुकान खाली करे, 1-2 साल से पीछे लगे अपने दुकान खाली कराने के चक्कर में लगे पड़े, दुकान खाली करो खाली करो। कई मरतबा हमें धमकी भी दी जा रही है कि खाली करेगा वरना आपको और तरीके से खाली करवाएंगे हम लोगों ने यही कहा है कि हम बेरोजगार हो जाएंगे, बच्चे हैं छोटे 20 साल से यहाँ बैठे हैं। इससे पहले कभी आए थे ये जिले इंतजामिया या इसके अलावा बिल्डिंग डिपार्टमेंट आपको कोई नोटिस वगैरह दिया नहीं? इससे पहले कोई नोटिस नहीं आया, ना आज तक कोई बिल्डिंग इंतजामिया आई है और माशाल्लाह हम सही काम कर रहे थे, कोई मसला ही नहीं था। ये अभी कल जो लोग आए थे कुछ जो इंतजामिया के लोग थे वो उन्होंने सर्वे किया, ज़बरदस्ती दुकानें बंद कराने की कोशिश की और हमें धमकियाँ देके गए हैं कि अगर आपने जो दुकानें खाली नहीं की तो हम आपको कोर्ट से नोटिस भेजेंगे, इस तरह की बातें करके गए। इन्होंने ये कहा कि हम अपने सील नहीं करवाने देंगे और जो भी जानी माली नुकसान हम जिम्मेदार हैं और इसके लिए हम ऑफिस आएंगे और आपको हम अंडरटेकिंग लिख के दे रहे हैं। इस बात से आप मंडे को हम आएंगे। अगर इन 2 दिनों में देखो गवर्नमेंट की छुट्टी है 2 दिन, सैटरडे संडे, अगर कोई ऐसा हादसा जानी नुकसान हुआ तो उनके जिम्मेदार आपके बेडरूम की दुकानों एरिया वाइज को हमने डिक्लेयर किया है कि हमने ये जो पूरी प्रॉपर्टी है इसको ये पूरा ब्लॉक जो भी है उसको डिक्लेयर किया। हमने पहले भी नोटिस दे चुके हैं और अभी भी हमने ये सारे नोटिस आपको सबको दिए। अगर कोई जानी नुकसान होगा जिम्मेवार ये होगी, आप आ जाओ क्यों कर रहे हैं? अगर कोई ऐसा कोई जानी नुकसान उसका जिम्मेवार डिपार्टमेंट में नहीं आएगी कोई बात। अभी मिरपुर ख़ास में फिरदौस सिनेमा जे होटल जी जेको छित किरी जंहिंमें हिकु 24 साल नौजवान फोत थियो, केतिरनि कलाकनि ताईं हुते पियो। हिते बिल्डिंग डिपार्टमेंट पारां माण्हुनि खां मुख़्तलिफ़ नमूननि सां पैसा त वठनि था, ज़िले इंतज़ामिया वॾियूं दावूं त करे थी, मगर छाजे करे पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदे पर हेॾी ज़िले इंतज़ामिया जी हिननि जी नाअहली लॻी पई आहे। हिन में छा चवणो? सभ खां त पहिरीं जेको वाक़ियो थियो आहे उनजी पुरज़ोर लफ़्ज़नि में मज़म्मत थी कयां ऐं निहायती अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे कि हिन तरक़ी याफ़्ता दौर में बि अहिड़े क़िस्म जा जेके इहे मसइला क्रिएट थियनि था। ऐं यकीनन सभ खां पहिरीं त मां जेके होटल जो ख़ुदि जेको मालिक आहे ऐं उनखे ज़िम्मेवार ठहिराईंदसि। उन छो जो जेको मालिक हूंदो आहे हुनखे सभु ॻाल्हि जी ख़बर हूंदी आहे कि मुंहिंजी होटल जी पोज़ीशन इहा आहे, ज़बून हालत में आहे ऐं त मालिक खे घुरिजे त पंहिंजी जॾहिं बि का हिन होटल में कई माण्हू अचनि था ऐं आवाम अचे थी त हुनखे अहिड़ी हालतनि में अहिड़ी पोज़ीशन में होटल खे मेंटेन रखणु खपे। यकीनन या उन होटल मालिक जी बि कोताही खे आउं सम्झंदसि शामिल आहे। जीअं अगरि मिसाल जे तौर ते असांजो पंहिंजो घरु आहे ऐं हुन घर में रहां थी, मूंखे ख़बर पई त मुंहिंजो घरु ज़रूरु उन क़ाबिल न आहे, रहण जे क़ाबिल न आहे, सुभाणे कुझु बि इंसिडेंट थी सघे थो। त इहो मालिक खे घुरिजे हा त जिते आवाम अचे थी, जिते तव्हां पंहिंजो बिज़नेस हलायो था, जिते पंहिंजो कारोबार कयो था, जिते तव्हांजी रोज़ी जो इशू आहे, त तव्हां छो उनखे उन शइ खे तव्हां ध्यानु कोन ॾिनो ऐं इहो वाक़ियो पेश आयो। सभ खां पहिरीं त मां मालिक खे चवंदसि त तव्हां ऐं जेके बि होटलूं हिन अहिड़े हालत में मीरपुर ख़ास में मौजूदु आहिनि त मालिकान खे मां चवंदसि त फौरी तौर ते हिन ॾांहुं ध्यानु ॾियनि ऐं इंतज़ामिया जे हवाले सां अगरि ॻाल्हि थिए थी त इंतज़ामिया जी बि ज़िम्मेदारी आहे। तव्हां बिल्कुलु सही फरमायो आहे कि इहो TMO जो बि आहे या ज़िले इंतज़ामिया जी बि आहे, पर यकीनन अगरि जीअं मूंखे ख़बर पई त उहे हिते अरसे खां हिते कलाकनि खां उहा डेड बॉडी पई हुई त निहायती अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां वटि इहे कुझु कमी पेशियूं आहिनि ऐं यकीनन DC साहिब सां ऐं कमिश्नर साहिब सां मीटिंग करे बल्कि असां अहिड़ो कमेटी तश्कील ॾियण जी कोशिशि कंदासीं त जेके बि आहिनि हिन वक़्तु मीरपुर ख़ास में इन इंसिडेंट खां पोइ त असां उहे सर्वे कराए उन ते को न को एक्शन खणूं ऐं इन्हनि मालिकान खे नोटिस ॾियूं त फौरी तौर ते इन जी बहितरी कई वञे। सिर्फ़ु इहो हिकिड़ो मसइलो न आहे, यकीनन अहिड़ी मीरपुर ख़ास में कई होटलूं हूंदियूं ऐं अहिड़ा स्कूल बि हूंदा, अहिड़ी अस्पतालूं बि हूंदियूं त यकीन मां इंतज़ामिया सां मीटिंग करे इन खे असां गौर कंदासीं ऐं कमेटी क़ाइमु करे इन शइ ते एक्शन खणंदासीं।
गवर्नमेंट गर्ल्स जीलानी स्कूल जी हेडमिस्ट्रेस ॻाल्हायां पई। ही असांजे स्कूल जी बिल्डिंग काफ़ी सालनि खां डेंजरस आहे। मतिलबु असां सम्झो ईअं त असां ख़तरे में वेही ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं ऐं कॾहिं असांखे ईअं महसूसु थींदो आहे त हाणे हितां ई चापुड़ किरियो आहे नंढो, वरी ॿारनि खे असां कॾहिं ॿी क्लास में शिफ्ट करियूं। बसि इहो 5 सालनि खां वठी असां सां इहो हाल आहे। तंहिंमें असां 2013 में ऑफिस वारनि खे एप्लीकेशन लिखी आहे जंहिंजी कापी आऊं तव्हांखे ॾियां थी, पर कंहिं बि तवजा न ॾिनी आहे। हाणे ही ताज़ो वरी कल्ह जेकी छित किरी आहे इहा त काफ़ी चङी किरी आहे ऐं कल्ह आचर जो ॾींहुं हो, अगरि आचर जो ॾींहुं न हुजे हा त ॿारनि जी जान जो नुक़सानु थिए हा। ऐं उहो पेरेंट्स त मुंहिंजे गले मां वठनि हा त तव्हां अहिड़ी बिल्डिंग में ॿारनि खे कीअं विहारे वेठा हुआ, तव्हां अॻियां छो कोन शिकायत पहुचाई। इहो त सॼो मुंहिंजे गले फिल्म पिया, पर शुक्र थियो जो कल्ह आचर हो। हाणे जेकी आहे सो असांजी इहा रिक्वेस्ट आहे त जेसीं ताईं हिन बिल्डिंग जी मरम्मत जो कमु नथो शुरू थिए तेसीं असांखे स्कूल खे का ॿी बिल्डिंग ॾिनी वञे। ऐं हिन बिल्डिंग में जेको आहे असां ख़तरे में ॿारनि खे विहारणु नथा चाहियूं। इहा ई असांजी आहे मौक़िफ़ ऐं इहो ई असांजो मुतालबो आहे ऐं असांजे ॿारनि जो असांजे पूरे कंप्लीट स्टाफ जी बि इहा ई राय आहे त तेसीं ताईं असांखे कंहिं महफ़ूज़ जाइ ते मुंतकिल कयो वञे। काफ़ी अरसे से हमारे स्कूल की बिल्डिंग जो है बोसीदा हो चुकी है और हर जगह से कुछ ना कुछ गिर रहा है और बच्चों की जान को मुस्तकिल ख़तरा ही है, लेकिन इंतज़ामिया कोई नोटिस ही नहीं ले रही है, ना गवर्नमेंट ने कुछ नोटिस लिया है। तो इसलिए आज बच्चों ने और टीचर्स ने एहतजाज करके अपना रिकॉर्ड करवाया है कि हमारे दूसरे बिल्डिंग का इंतज़ाम किया जाए या हमें कहीं और शिफ्ट किया जाए या इसी को रिपेयर करवाया जाए। जो भी करें लेकिन जल्दी करें क्योंकि बच्चों की जानों को बहुत ख़तरा है। स्कूल में चऊं था असांखे डपु थो लॻे ऐं असीं गवर्नमेंट खे चऊं था असांखे ॿी नई स्कूल ॾियनि। हमें ये डर लगता है कि ये छत हम कल यहाँ आए थे, हमें ना बहुत बड़ा खतरा था, हम जख्मी भी हो सकते थे। गवर्नमेंट से ये अपील है कि हमें दूसरा स्कूल दें। मुंहिंजो नालो हिज़बुल्ला मरी है, ऐं जोर कॉलोनी में ई रहां थो। मुंहिंजी पैदाइश हिते जी आहे ऐं हीअ स्कूल मुंहिंजो आउं जॾहिं नंढड़ो जॾहिं ठहियो ऐं स्कूल जो कमु बि एतिरो ख़ासि कमु सुठो कमु कोन थियो ऐं बहरहाल जीअं तीअं ठही वियो, स्कूल ई चालू थियो ऐं कुझु साल पहिरीं हीअ स्कूल जेको ढाहे वरी ठाहिण जो कमु शुरू थियणो हो, लेकिन इनखे ढाहियो कोन वियो त इन जे मथां ई वरी छा कयो की एजुकेशन वर्करनि हिन जे मथां ई कुझु कमरा जी ठाहे ॾिया त जंहिंजी वजह सां पोएं पासे खां जेको आहे गली आहे जेका पाड़े में वञे थी उहो छपर किरिया आहिनि ऐं ठीकु ठाक किरिया आहिनि। अॻे भले ॾिसी वठिजो त हुननि जे सरिया निकिता पिया आहिनि ऐं पाड़े वारनि खे लॻा आहिनि। 2 टे दफ़ा कंप्लेन कई, लेकिन असां पाड़े वारनि खे सभिनी खे चयो की यार पहिरीं हिकिड़ी पढ़ाई आहे कोन, मस्तु हिकिड़ो स्कूल पाड़े में हले पियो, ग़रीबनि जा ॿार पढ़नि पिया, महिरबानी करे खलल न विझो, आहिस्ते आहिस्ते रिपेयरिंग थी वेंदी। लेकिन कल्ह हिकिड़ो 12 साढे 12 में हिकिड़ो ज़ोरदार हिकिड़ो धमाको थियो। पाड़े वारा सभु गॾिजी विया की भई छा थियो। पोइ आहिस्ते आहिस्ते अची जॾहिं लोकेशन ख़बर पई त हीअ स्कूल जो हिकिड़ो विरांडो किरी पियो आहे ऐं जंहिंजे मथां हीअं 4 कमरा ॿिया आहिनि, 250-300 ॿार पढ़नि था ऐं ॿार असांजे पाड़े जे ग़रीबनि जा अल्लाह न करे कल्ह जो नुक़सानु थी वञे। अगरि चई 10-12 ॿार असांखे हितां खणणा पइजी वञे न त हीअ पाड़े में शहर में हिकिड़ो वॾो कोहराम मचिजी वञे हा ऐं जंहिंजो ज़िम्मेदारी स्कूल बि थिए हा। पोइ असीं पाड़े वारा बि थियूं हा, हर माण्हू चयो आहे, मीडिया बि चयो वियो आहे की बाबा अगरि इहा हालत हुई त कंहिंखे ॿुधायो छो कोन की एतिरो वॾो नुक़सानु थी वियो। त इहो अलाह वॾो करम कयो, इहो नुक़सानु थियण खां बची वियो। ऐं हिकिड़ो नंढिड़ो रिक्वेस्ट इहो आहे, नंढिड़ी रिक्वेस्ट इहो आहे इन स्कूल जे पासे में ई मस्जिद आहे ऐं मस्जिद जो विरांडो ऐं हिन स्कूल जी छित उहे ई गॾु आहिनि ऐं हीअ 2 टे दफ़ा हीअं चपड़ मस्जिद में बि किरिया आहिनि ऐं मस्जिद में ॿार मदरसो पढ़नि था, निमाज़ी निमाज़ पढ़नि था की हीअ मस्जिद लाइ बि हिकिड़ो ख़तरो बणिजी वियो, पाड़े लाइ बि ख़तरो बणिजी वियो स्कूल ऐं ॿार जेके पढ़नि था उन्हनि लाइ त इंतिहाई डेंजरस आहे। त महिरबानी करे असांजी अपील आहे एजुकेशन मिनिस्टर निसार अहमद खोड़े साहिब सां की महिरबानी करे हिन इहो स्कूल शहर जो स्कूल ऐं साईं पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी साहब जे नाले सां इहो स्कूल मुंसलिक आहे। महिरबानी करे की जीअं हिते पासे में हिकिड़ो दारुल कासमिया स्कूल साईं जिन जे लाइ 2.5 करोड़ रुपया मंज़ूर कराए हिकिड़ो शहर जो हिकिड़ो तमामु बहितरीनु स्कूल ठारायो त हिन स्कूल जे लाइ बि कुझु पैसा मंज़ूर कराए हिन स्कूल खे बि हिकिड़ो बहितरीनु स्कूल ठाराए वञे ताकी ॿार पढ़ाई बि करे सघनि ऐं पाड़े वारा ऐं ॿार बि इन मां महफ़ूज़ रहनि। हमारे 65 साल से ये दुकान, जब ये हमारे बुजुर्गों ने दुकान ली थी, अभी हमको जो है वो जूता आता है, वो हर वक्त ये कहता है दुकान खाली करो, मेरे से दुकान खाली करो,
हैं? हाँ, दो 2.5 साल से पीछे लगा हुआ हमारे को दुकान खाली करो, नहीं हम कोर्ट में जाएंगे, हाई कोर्ट जाएंगे, वहाँ जाएंगे, हम तुम्हारी दुकानें खाली करवाएंगे। अब हम दुकानदार आदमी हम कहाँ जाएंगे? या तो हमारे को अभी आपको धमकी कौन दे रहा है? जिले इंतजामिया दे रही है, बिल्डिंग अभी हाँ, बिल्डिंग डिपार्टमेंट वाले कल मुख्तियार वगैरह ये सारे आए थे दुकानें सील कर, लेकिन हम लोगों ने कहा सही हम अपनी जान दे देंगे लेकिन दुकानें नहीं देंगे। जब वाकया पेश आया था, जब वाकया था 3 घंटे तक लाश अंदर पड़ी थी, उस टाइम कोई मुख्तियार का आपने देखा यहाँ पर? या कोई इंतजामिया का कोई भी अफसरान नहीं था, इंतजामिया के कोई लोग नहीं थे इधर। यहाँ के सारे इसी इलाके के सारे लोग थे जिन्होंने अपनी मदद आपके जरिए काम किया, जो 3 घंटे के बाद लाश को निकाली बाहर और बच्चा वो फौत हो गया बेचारा। अभी ये है कि इंजीनियर को लावे, मालिक जो है वो इसकी रिपेयरिंग करवावे। दुकानें बिल्कुल सही सलामत है, बिल्कुल दुकानें सही सलामत है, जो थोड़ी बहुत है उसको इस रिपेयरिंग करवावे। हम बिल्कुल जो ताउन करेंगे कि बोला अंदर नहीं जाओ बाबा, हट जाओ क्रेन आ रही है। क्रेन 3 घंटे तक नहीं आई है। ये सिनेमा स्टाफ ने, होटल के स्टाफ ने जो ना सारी उसकी लाश को निकाला, आप देखो ना। और अंदर से जाके आप मुआयना करो पूरी बिल्डिंग का, कहीं से भी कोई डैमेज है। इंजीनियर आए, बिल्डिंग डिपार्टमेंट का इंजीनियर आया, वो आके देखे इसको, कहीं से डैमेज है तो बताए, नोटिस दे, कानूनी नोटिस दे ना। ये कौन सा तरीका है कि रात को आया अंधेरे के अंदर बोला सील करो? नहीं, अभी कोई नोटिस वगैरह दिया है? कुछ भी नहीं है, कोई नोटिस नहीं मिला अभी तक किसी किस्म का कोई नोटिस नहीं मिला है। खाली आते हैं इधर 4 मोबाइलें खड़ी करके, मुख्तार कार भी आ रहा है, कमिश्नर भी आ रहा है, डीसी भी आ रहा है कि सील करो। भाई सील किस सूरत में करो? आप देखो ना, अगर बिल्डिंग में कोई फॉल्ट है अंदर से, सिनेमा चल रहा है, सिनेमा कंटिन्यूशन में कितने घंटे तक ये लाश अंदर पड़ी रही? साई तकरीबन कितने घंटे तक थी? 1.5 घंटे तक लाश अंदर रही है सही। और ये सिनेमा स्टाफ ने निकाला उसको, लाश को। वो भी यहाँ मोहल्ले का बच्चा है, उसका भी आशा, कोई भी उनके घर पे तक नहीं गया सही। इंतजामिया कोई आदमी उनके घर पे नहीं गया अभी तक कि भाई तुम्हारे बच्चे का हादसा हुआ है, चलो भाई ये है कि मतलब। आप क्या समझते हो, जैसे दुकानें ये सील कराने के लिए बोल रहे हैं, बाद में बोलेंगे हम कोर्ट में जाएंगे? लैंड माफिया की कार्रवाई है, लैंड माफिया मिली हुई उसके साथ, समझे ना। वो पिलादा बनाना चाह रहा, बनाए भले पिलादा, लेकिन एक तरीकेकार है, हर चीज़ का तरीकेकार। कोर्ट से कोर्ट मतलब अपने तौर पर नोटिस दिलवाए, दुकानदार खाली करेंगे अगर कोई डैमेज है तो। नहीं, अगर ये सिनेमा जैसे बिकी है, इसकी खस्ता हालत है, आप क्या समझते हो कभी कोई ऐसा हादसा हो सकता है जिसमें लोग इधर 300 डेली? बात ये है कि सिनेमा की बिल्डिंग अल्लाह के फजल से बिल्कुल सलामत है। आप ये टीवी कैमरा लेके चले, अंदर चले, आपको एक चीज़ दिखाएंगे हम। सिर्फ ये बाहर का जो छज्जा है ना, ये थोड़ा सा डाउटफुल है। इसको इंशाल्लाह रिपेयरिंग हो रहा है, काम हमने खुद गिराया, कर फ्रंट को खुद गिराया, हम लोगों ने बनाने के लिए गिराया। इंशाल्लाह रिपेयरिंग का काम कल से शुरू हो जाएगा इसका। ये है मसला। कैसे वाकया हुआ? आप यहाँ पर मौजूद थे? जी हाँ, मैं मौजूद था, अपनी गाड़ी लेके हाई रूफ वहाँ खड़ी कर रहा था। तकरीबन टाइम 5 साढ़े 5 बजे का टाइम था। उस टाइम पे ये ऊपर वाली छत गिरी है, पहले जो बिल्कुल सबसे ऊपर नहीं लगी हुई है, वहाँ से गिरी है नीचे वाली छत पे, वो आके गिरी है टीन वाली छत पे, और एकदम सारी कहानी नीचे आ गई है। हमारी नज़र में तो ये सिनेमा भाई नाकस ही है। सारा दिन हम लोग यहीं बैठे रहते थे, इसी होटल पे सुबह से लेकर शाम तक बैठे रहते थे। कहीं भाड़े पे निकल गए तो निकल गए, नहीं तो हमारा ठिकाना यही है। सारा दिन हम लोग यहाँ खड़े रहते थे, और अभी भी यहीं बैठने का है। यहाँ नहीं होगी, यहाँ बैठेंगे। ये बिल्डिंग असल में तो होनी ही नहीं चाहिए। दुकानें बिल्कुल ख़त्म, सिनेमा बिल्कुल हमारी नज़र में ख़त्म हो चुका है। किसी अंग्रेज़ को आप 2D ला के इधर दे दो कि ये आपको कार इनाम में मैं देता हूँ और आप इसके ऊपर बैठ के चाय का कप पी लो, तो वो नहीं पिएगा, इसलिए कि उसको अपनी जान प्यारी है। हमें अपनी जान प्यारी नहीं है। यहाँ हम भूख से लड़ते हैं सारा दिन। मजदूर तबका है, कोई 2000 में कमा रहा है, कोई 3000 में कमा रहा है, कोई 5000 में कमा रहा है। बिल्डिंग पूरी की पूरी नाकस हो चुकी है। सिनेमा चलता है, फिल्म चलती है। हमारी गाड़ी के अंदर एक M बुफर लगा हुआ है। खड़ी गाड़ी के अंदर जब हम उसको बुफर को बजाते हैं तो हमारी गाड़ी पूरी लरसती है। जिस वक्त सिनेमा चलता है, कोई शो ऐसा सीन आता है जिसके अंदर आवाज़ पूरी खोल दी जाती है, तो उसमें लरज नहीं होती क्या? उसमें भी लरज होती है। हो सकता है ये गिरने का सबब वो लरज ही हो। कितने लोग आते हैं डेली सिनेमा में? सिनेमा में कभी 20 आए थे, कभी 50 आए थे, कभी नई फिल्म लगती है 100 भी होते हैं, 200 भी फुल भी हो जाता है। कभी सिनेमा तो चलता है, हफ्ते के हफ्ते नई फिल्म लगती है और लोग आते हैं, देखने वाले आते हैं। वो तो अपना शौक़ पूरा करते हैं, बस यही कहानी है। हम तो कहते हैं कि यहाँ पे होने ही नहीं चाहिए भाई, इसको ख़त्म करके तोड़ के बनाओ। दुकानदार हैं, दुकानदारों को तुम लिखवा लो किसी से जिसकी जगह है कि हमें दुकानें बाद में बना के बाद में दी जाएँ, या किसी तौर पर मुआवजा या 2 लाख 4 लाख 5 लाख दे के जैसे अपना कब्जा लेना चाहते हैं। 20-20 साल से लोग बैठे हुए हैं, आज के तो बैठे हुए नहीं हैं। ये जगह बनी हुई है पाकिस्तान बनने से पहले की, आज की बनी हुई नहीं है, अंग्रेज़ों के ज़माने की बनी हुई है, 1937 की। जब से लेके आज तक जगह को देखा जाए, ऊपर से कई जगह गिर चुकी हैं, ऊपर से कई छतें पीछे की तरफ भी गिर चुकी हैं। टंकी को देखो, पीछे की हालत देखो,
आप इसमें जिला के कैमरे में देखेंगे तो कोई चीज़ ऐसी नहीं है। हिते जे शहरनि जा तव्हां वीचार ॿुधां था, दुकानदारनि जा वीचार ॿुधां था। हिननि जो इहो चवणो हो त जंहिं टाइम हीउ वाक़ियो आयो जंहिंमें 24 साल जेको इमरान हिन होटल हेठां दॿिजी फोत थियो, तंहिं टाइम न ज़िले इंतिज़ामिया हिते पहुती, न को अहिड़ो अमलदार पहुतो, न बिल्डिंग डिपार्टमेंट जी तरफ़ां को रेस्क्यू अमलो पहुतो। जॾहिं त जेको हू नौजवान तक़रीबन 2 खां 2.5 कलाकनि ताईं हेठि जेको हुनजा लाश जेको आहे 2 हिसनि में विराइजो। हितां जे ड्राइवरनि, हितां जे जेको सिनेमा ते कमु कंदड़नि पारां उनखे जेको लाश कढियो, मगर ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु हिनखे आसरा ॾींदी रही, ॾटा ॾींदी रही त असां रेस्क्यू अमलो अचे थो। मगर हिते मीरपुखा ज़िले जे अंदरि बिल्डिंग डिपार्टमेंट वारा जेके लखे रुपया त कमाइनि था, मगर हिननि वटि का बि सहूलियत कोन्हे। ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो वाक़ियो पेश अचे मगर हिन वटि रेस्क्यू अमले लाइ या हितां जेको माण्हुनि खे कढण लाइ का बि अहिड़ी शइ कोन्हे। ऐं ज़िले इंतिज़ामिया सिर्फ़ु पंहिंजो इहो दावो कंदी रही त असां सभु कुझु करे छॾिया, मगर अॼु तव्हां हितां जे शहरनि जा, हितां जे दुकानदारनि जा वीचार ॿुधां था त हिते जो के बि सार संभाल न थिए। हितां जे शहरनि जो इहो पिणु चवणो हो त जेको 24 साल इमरान जेको वाक़ियो थियो आहे, हिन जो क़तल केस जेको आहे बिल्डिंग डिपार्टमेंट ते ऐं ज़िले इंतिज़ामिया ते दाख़िल कयो वञे, जीअं त हुननि जी लापरवाही जे करे हेॾो वॾो वाक़ियो पेश आयो। मीरपुखास ज़िले जे अंदरि खोड़ सारियूं अहिड़ियूं बिल्डिंगूं आहिनि जंहिंमें प्राइमरी स्कूल खां करे हाई स्कूल, उन खां अलावा शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको अंग्रेज़नि जे दौर जूं बिल्डिंगूं ठहियल आहिनि, जंहिंजी का बि रिपेयरिंग वग़ैरह न पई थिए। कंहिं वक़्तु बि वॾो हादसो अची सघे थो। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी हितां जेके मुलवस अमलदार जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध टीवी न्यूज़ मीरपुखास।